नाज़रीन, खैबर लॻ यूसी सेखाड़ जे ॻोठ अब्बास कोट में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। मुतासिरनि जी अञा ताईं कंहिं सार ई नाहे लधी। बरसाति मुतासिरनि खे न खेमा मिलिया आहिनि, न वरी मच्छरदानियूं। राशन न मिलण सबबि संदनि बचा बुखूं काढण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था खैबर खां MNN जे रिपोर्टर अब्दुल हई शऊक़ जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं यूनियन काउंसिल सेखाड़ जे ॻोठ अब्बासी कोट में मौजूद आहियूं। हिते जेको चौमासी बरसातुनि सबबि वॾी तबाही मचाई आहे, उन हवाले सां हिते जे ॻोठ जे रहवासियुनि सां मालूम कंदासीं त हू पंहिंजा वीचार महबूब न्यूज़ नेटवर्क सां कहिड़ी तरह था वंडीनि। कंहिं बि असांखां पुछियो न आहे त बाबा छा थियो आहे, तव्हां छा आहे छा कोन्हे, कहिड़ो ज़ुल्म आहे त पूरो करो तव्हां कोन्हे। असांखे कंहिं निहारियो बि कोन्हे असांखे तपेदार या कंहिं बि का बि शइ असांखे का बि कान मिली आहे। सिर्फ़ु अॼु असांजो मामे जो पुटु आहे, उहो असांखे वठी अचे डॉक्टरनि खे हिते सुइयूं दवाऊं करे या न ॿार जी, बाक़ी ॿियो को बि हिते अञा ताईं को बि कोन रसियो आहे। माना बच्चा असांजा तड़पी रहिया आहिनि, सफ़ा रोइनि पिया, रियूं पिया कनि त बाबा मानी अटो बाबा का शइ असां वटि कान्हे। असां जेको हिते परेशान थिया आहियूं। हलंदी आहे, न को किरायो आहे न को छा, ऐं हेॾी असां बचा वठी पर प्लाट में वेठा आहियूं। जेको आहे त थोरी घणी रोज़ी हुई साफ़ बंदि थी हुई, ऐं जागूं बागूं हेठि वेही वियूं आहिनि। तव्हां पाण ॾिसो पिया, ऐं जेको आहे त खॾे में हलियूं वियूं आहिनि। मच्छरदानियूं मिलियूं आहिनि, न असांखे सरकारी टेंट मिलिया आहिनि, ऐं न ई असांखे का बि अहिड़ी शइ मिली आहे। असांखे कुझु बि कोन्हे मिलियो, न कोई AC जे तरफ़ां मिलियो आहे, न मुख़्तरकार जे तरफ़ां, न DC जे तरफ़ां का बि शइ, न राशन मिलियो आहे, न मच्छरदानियूं मिलियूं आहिनि, न असांखे का शइ मिली आहे। को बि असांखे रिलीफ कोन्हे मिलियो। हिननि मुतालबो कयो आहे DC मटियारी खां ऐं हिते जे चूंडियल नुमाइंदनि खां त खुदारा अब्बासी कोट में जेके रहवासी आहिनि, हुननि जा जेके घर ऐं जेके अजा जिन्हनि जा ढही पट थी विया आहिनि ऐं जेके मुतासिर थिया आहिनि, हुननि खे जेको आहे टेंट ऐं मच्छरदानियूं ऐं खाधे पीते जो सामान जेको आहे फिराहम कयो वञे, जीअं हू पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघनि। कैमरामैन अली हैदर मल्ला सां गॾु अब्दुल हई शौक़, MNN न्यूज़ खैबर।